अमरीकी डॉलर की उड़ान अॼु ॿिए ॾिहाड़े बि जारी। इंटरबैंक में डॉलर ₹5.57 महांगो थियण सबबि 261 रुपयनि जो थी वियो। ॿिनि ॾींहंनि दौरान डॉलर ₹3.11 महांगो थी वियो। ओपन मार्केट में बि डॉलर ₹8 महांगो थियण खां पोइ 265 रुपयनि जो थी वियो। सरकारी इदारनि खिलाफ नफरत पखेण वारे केस में पीटीआई अॻवान फवाद चौधरी अदालत में पेश। जुडिशियल मैजिस्ट्रेट इस्लामाबाद वक़ास अहमद जी अदालत फवाद चौधरी के रिमांड ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। बाबर अवान जो चवणु आहे त दहशतगर्द कलभूषण जे मुंहं ते फवाद चौधरी जो कारो कपिड़ो न ॾिनो वियो हो। तहरीक इंसाफ मोहसिन नकवी की मुक़र्ररी के सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे छॾियो। तहरीक इंसाफ के अॻवान असद उमर दरख़्वास्त दाख़िल कराई। पीटीआई दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो त मोहसिन नकवी के पंजाब के निगरान वॾे वज़ीर तौर कम करण खां रोकियो वञे। इमरान खान के जेल मोकिलण, नाअहल कराइण, क़त्ल कराइण जी मनसूबाबंदी कई थी वञे। माइनस इमरान खान फार्मूला कामयाब न थींदो। अवामी मुस्लिम लीग के सरबराह शेख रशीद जो सोशल मीडिया ते ट्वीट। संदसि चवणु आहे त इमरान खान की मौजूदगी में 13 पार्टियों चूंड वेहण लाइ तैयार न आहिनि। निगरान वॾे वज़ीर मोहसिन नकवी की गैर क़ानूनी मुक़र्ररी ख़िलाफ़ अॼु सुप्रीम कोर्ट वेंदो। लाल हवेली संदसि ज़ाती मिल्कियत आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ अॻवान फारूक हबीब खिलाफ फवाद चौधरी के छॾाइण ऐं खुर जे इल्ज़ाम हेठि शेखपुरा में केस दाख़िल। फारूक हबीब सां गॾु एफआईआर में 8 खां 10 अणसुञातल जवाबदार भी शामिल। जवाबदारनि काला शाह काकू टोल प्लाज़ा ते फवाद चौधरी के छॾाइण की कोशिश कई। मज़ाहमत दौरान पुलिस एहलकार की वर्दी फाड़े छॾी ऐं वायरलेस सेट खसे वरितो। एफआईआर के मतन में कहानी घड़ी वही है। दर्जननि बंदूक वारनि तरबियत वरितल पुलिस एहलकारनि के हथे खाली फारूक हबीब फुर कई। अकेले फारूक हबीब पुलिस जूं वर्दियूं भी फाड़े छॾियूं। अदालती हुक्म ॿुधाइण लाइ बिना फुल ब्लेड वारी गाड़ी वीगो के रोकियो वियो हो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ मरकला रेलवे स्टेशन इस्लामाबाद ते ग्रीन लाइन एक्सप्रेस ट्रेन सर्विस जो इफ्ताह अॼु कंदो। ग्रीन लाइन एक्सप्रेस इस्लामाबाद खां कराची वेंदी। कराची में मंगू पीर मज़ार वेझो हथियार बंदन फुर दौरान